ज़रदारी सिंधु खपाइंदे पादर खाइंदे, ज़रदारी सिंधु खपाइंदे पाकिस्तानी जनरलन के त पादर खाइंदे, ज़रदारी सिंध जो ज़मीनूं खपाइंदे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव के नाले सां पाकिस्तानी जनरलन के त पादर खाइंदे। सिंध जी मदनियात खपाइंदे पाकिस्तानी जनरलन के त ज़रदारी पादर खाइंदे। सिंध जो यूरेनियम, सिंध जो कोयलो, सिंध जो गैस, सिंध जो तेल पहिरियों सिंधियुनि जो हक़ आहे। सिंध में गैस जी लोड शेडिंग थी थिए, हालांकि सिंध 70% खां मथे गैस पाकिस्तान खे थी ॾिए ऐं कानून जे हिसाब सां सिंध में लोड शेडिंग न हुअणु घुरिजे, पर वॾी बदकिस्मतीअ सां सिंध में तमामु वॾी लोड शेडिंग आहे। इन करे ही सिंधी उथिया आहिनि ऐं इन्हनि सिंधियुनि जो हिकु ई आवाज़ु आहे त भले केतिरो बि इहे फोर्सिस आणनि, जीअं त मां इहे ॾिठा आहिनि बबलो जे ॿाहिरां जेको थाणो आहे CIA वारो, उते 100 जे तादाद में पुलिस एहलकार बीठा हुया जेके हिते ऑपरेशन करण जे लाइ, पर सिंधी अवाम गॾु थियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला इन्हनि पुलिस वारनि खे पादर हणंदो, लठियूं हणंदो ऐं इन्हनि खे भॼाए कढंदो। जीअं गोला मोड़ ते पादर हणी सिंधी अवाम उन्हनि खे लठियूं हणी भॼाए कढियो आहे। इंशाअल्लाह ताला इहो असांखे यकीन आहे त असांजा वकील ॿाहिरि असांजा अवाम जेको सिंध अमड़ ख़ातिर उथियो आहे उहो कॾहिं बि न घबराईंदो ऐं लठ जो जवाबु लठ सां ॾींदो। ईंट का जवाबु पत्थर से देगा ये अवाम, सिर जो जवाबु पत्थर सां ॾियणु ॼाणे थो असांजो सिंधी अवाम। तो असांखे यकीन आहे त असांजा सिंधी जाॻिया आहिनि ऐं शाह भिटाईअ जो इहो शेर आहे, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तुंहिंजो भायो साणे, सो मंझांदे जो माग सुल्तानी सुहाग निंडूं कदे न मिले। तो ॾिसो हे असांजो आवाज़ु आहे। फ़लस्तीन में बि जॾहिं फ़लस्तीनी इसराइलनि जे अॻियां न जाॻिया त तबाह थी आहे। अॼु फ़लस्तीन ज़ुल्मनि जो शिकार आहे। जीअं असां सिंधी अॼु न जाॻियासीं त असां बि फ़लस्तीन वांगुरु निस्तो नाबूद थी वेंदासीं। आख़िरी फ़लस्तीन जो हिकु इलाइक़ो बचियो आहे गज़ा, ऐं पोइ उलहंदी पटी उन खां पोइ बचंदी। गज़ा ते लॻभॻि कब्ज़ो थी चुको आहे। उन खां पोइ आख़िरी आहे वेस्ट बैंक, वेस्ट बैंक खां पोइ फ़लस्तीन सॼो इसराइल जे कब्ज़े में, इसराइल खां पोइ लेबनान आहे, लेबनान खां पोइ शाम आहे, पोइ यमन, पोइ आख़िरी उन्हनि जो इस्तंबुल आहे। त सिधी ॻाल्हि आहे जेकॾहिं असां बि न जाॻियासीं त असांजा अॻियां दरिया जेके आहिनि रगवीद में हिंदुनि जे मोज़िज़ किताब में लिखियलु आहे त सिंध जा इहे सभु दरिया सिंध जा आहिनि। सतलज, ब्यास, चिनाब सभु सिंध जा दरिया आहिनि। उहे जनरलनि खपाए छॾिया इंडिया खे सिंध जा दरिया। आख़िरी सिंधु दरिया ते बि अधु ते कब्ज़ो करे या वरी हाणे आख़िरी सिंध दरिया ते कब्ज़ो करणु चाहिनि था। जेकॾहिं असां अॼु बि न जाॻियासीं त असां वटि कुझु बि न बचंदो, असांजो हर शइ ख़तमु थी वेंदो। इन जे करे अॼु असांखे जाॻणो आहे, अॼु असांखे निंड मां बेदार थियणो आहे। असांखे पंहिंजूं जेके लज़तूं आहिनि, मोहबतूं आहिनि, जेके इनफरादी, उहे छॾे असांखे इज्तिमाही मोहबत सिंध अमड़ सां मोहबत जे लाइ उथिणो पवंदो। इनफरादी हर माण्हूअ जी के न के मजबूरियूं आहिनि। को दौलत सां मोहबत करे थो, को छोकिरीअ सां मोहबत करे थो, के न के आहिनि, पर वॾे में वॾी मोहबत आहे सिंध अमड़ जी। मां इहो ई चवणु चाहियां थो त सभ खां वॾी मोहबत पंहिंजी सिंध अमड़ सां आहे। उन जे लाइ असांखे उथणु घुरिजे। हीअ क़ौमी गैरत आहे। हिते असांखे हर शइ विसारे करे